नवाबशाह पुलिस जेको आहे उहा वॾी कार्रवाई करे उन 22 किलो खां मथे चर्स जेको आहे उहो हथु कयो आहे ऐं 90 खां वधीक जेके आहिनि उहे कटा जेके मेनपुरिन वारा उहे हथु कया आहिनि। असां सां गॾु हिन महिल मौजूदु आहे DSP मुबीन पंजार साहिबु, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ कार्रवाई जेका आहे उहा कीअं थी आहे। मूंखे मख़फ़ी तरह इतला मिलियो त कोयटा तरफ़ सखर साइड कोयटा तरफ़ खां हिकु मज़दा गाॾी अचे पई जंहिंमें वॾे मिक़दार में मेनपुरी जो मटीरियल पियल आहे जेको हैदराबाद तरफ़ खणी वञी रहिया आहिनि। पोइ उन मिलियल निशानदेही वारी जाइ ते मां बमाई स्टाफ सब इंस्पेक्टर मंसूर सोलगी इन्हनि खे वठी पहुतसि, उते चेकिंग शुरू कईसीं। जंहिं गाॾी जी इंफॉर्मेशन मिली असां उनखे रोके उनखे चेक कयोसीं त वाक़ई उन में 90 कटा मेनपुरी जो मटीरियल हुयो ऐं ड्राइवर ॿिन्हिनि खे उते हथु करे हींअर ऑफिस में खणी आयासीं। सारियोसीं त वाक़ई 90 ई कटा आहिनि जेके तव्हांजे अॻियां ॾेखारियासीं तव्हांखे, ऐं जवाबदार बि जेको ॾेखारियोसीं मोहम्मद नवाज़ बिरोही उहो बि तव्हांजे अॻियां आहे। इहो इन जी मालियत तक़रीबन करोड़नि जे हिसाब सां थींदी, 90 कटनि जी करोड़नि जे हिसाब सां थींदी। ऐं मां इतफ़ाक़ सां टियों ॾींहुं कैंसर अस्पताल में वियुसि, उते डॉक्टर गुलाम असगर चांडियो साहिबु आहे, उन सां मुंहिंजी मुलाक़ात थी त उनखां मूं पुछो मुंहिंजो कैंसर जा मरीज़ तव्हां घणा थी? तक़रीबन 100 मां 95% जेके पेशेंट असां वटि कैंसर जा आहिनि उहे माउथ कैंसर आहे। उन्हनि खे माउथ कैंसर जो काज़ मेनपुरी 2100 गुटको इहो इस्तेमालु करणु आहे। हीअ एॾी मुज़र सिहत आहे। बैनल अक़वामी गुरु आहे जेको पठान कम्यूनिटी बि आहे, बिरोही बि आहिनि जेके उतां स्विमिंग कनि था कोयटा खां करे पोइ मुख़्तलिफ़ अज़ला में। हाणे हीउ माल वञी रहियो हुयो टंडो अलायार, हैदराबाद जे लाइ, अधु टंडो अलायार जे लाइ ओॾां वञी रहियो हुयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।